नाज़रीन, मुल्तान टेस्ट जे 3 ॾींहनि जी रांदि ख़तम थी वई आहे। पाकिस्तान 6 विकेट्स जे नुक़सान ते 198 रन्स ठाहे वरितियूं आहिनि। नाज़रीन, मुल्तान टेस्ट जी 3 ॾींहनि जी रांदि ख़तम थियण ते पाकिस्तान 6 विकेट्स जे नुक़सान ते 198 रन्स ठाहे वरितियूं आहिनि। पाकिस्तान खे मैच खटण लाइ वधीक 157 रन्स ऐं इंग्लैंड खे 6 विकेट्स जी ज़रूरत आहे। नाज़रीन, इमाम अल हक़ 60 रन्स ठाहे आउट थियो, जॾहिं त सऊद शकील 54 ऐं फ़हीम अशरफ 3 रन्स तां क्रीज़ ते मौजूदु आहे। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे कराची मां स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, 3 टेस्ट मैचेस से बदल सीरीज़ जी ॿी टेस्ट मैच आहे जेकी मुल्तान क्रिकेट स्टेडियम में जारी आहे ऐं अॼु मैच जो टियों ॾींहुं आहे जेको ख़तमु थियो आहे। 3 ॾींहं पाकिस्तान जी टीम जेकी आहे उहे 198 रन्स 3 विकेट जे नुक़सान ते करे चुकी आहे ऐं उन्हनि खे 157 रन्स घुरिबल आहिनि इन मैच में कामयाबी हासिल करण लाइ। इमाम उल हक़ 60 रन्स ठाहे आउट थियो, जॾहिं त सऊद शकील 54 रन्स ते क्रीज़ ते मौजूदु आहे, जॾहिं त अब्दुल्ला शफीक 45 रन्स कयूं, मोहम्मद रिज़वान 30 रन्स जी इनिंग खेॾी। अॼु ॿिए ॾींहुं जॾहिं रांदि जी शुरूआति 202 जे 5 रांदीगरनि जे आउट थियण ते इंग्लैंड जी टीम पंहिंजी पहिरीं इनिंग जेकी आहे शुरू कई ऐं 275 रन्स ठाहे पूरी टीम जेकी आहे उहा आउट थी वई। उन खां अलावा उन्हनि खे पहिरीं इनिंग में 79 रन्स जी बर्तरी हासिल हुई। हिन तरह सां पाकिस्तान खे मैच खटण लाइ टारगेट 355 रन्स जो मिलियो आहे ऐं पाकिस्तानी टीम हिन वक़्तु 3 ॾींहं रांदि जी पुॼाणी ते 198 रन्स स्कोर करे चुकी आहे। हुनजा 4 रांदीगर आउट थी चुका आहिनि ऐं इन्हनि में शानदार 50 स्कोर कई। इमाम उल हक़ 60 रन्स ठाहे आउट, जॾहिं त सऊद शकील बि 50 स्कोर करे क्रीज़ ते मौजूदु आहे ऐं इंग्लैंड पारां ओबी रॉबिन्सन सां गॾु जैक लीच, मार्क वुड ऐं जेम्स एंडरसन हिकु रांदीगर खे आउट कयो आहे। पाकिस्तानी टीम पारां शानदार बॉलिंग जो मुज़ाहिरो नज़र आयो आहे इब्रार अहमद तरफ़ां, जंहिं पाकिस्तान पारां पहिरियों स्पिनर थियण जो एज़ाज़ हासिल कयो आहे, जंहिं पंहिंजे पहिरीं टेस्ट मैच में 11 विकेटूं हासिल कयूं आहिनि, जॾहिं त ज़ाहिद महमूद भट्टी जंहिंजो तालुक़ु दादू सां आहे उन बि ॿिन्ही इनिंग में मजमूई तौर ते 6 विकेटूं हासिल कयूं आहिनि। त पाकिस्तान खे मैच में कामयाबी हासिल करण लाइ 157 रन्स घुरिबल आहिनि, जॾहिं त इंग्लैंड जी टीम खे हिन मैच में कामयाबी लाइ 6 विकेटूं घुरिजनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी मुजाहिद सोलंकी तफ़सील ॾियण जे लाइ।